मक़सूदो रिंद मां ख़बर ईंदा रुत मक़सूदो रिंद भरिसां ईस्ट ड्रेन जे सब ड्रेन खान संजराणी GLBOD खाते पारां इलाइक़े जे ॻोठाणनि पारां ॼाणायल सब ड्रेन सिम नाले जा बंद तबाह थी वञण ऐं गंदगाह फुटी वधी वञण सबब बार बार खाटी कराइण जी पुकार बावजूद सरकार पारां सिम नाले जी खाटी न कराइण ते हुर जमायत जे मोज़िज़ ख़लीफ़े फ़कीर अब्दुल कादिर सालिक संजराणी जी निगरानी में पंहिंजी मदद पाण तहत ॼाणायल सब ड्रेन जी क्रेन मशीन घुराए खाटी शुरू करे छॾी ऐं ॻोठाणनि मूजिब त माज़ी में बरसातुनि तोड़े ॿोॾुनि में सब ड्रेन ॻोठनि ऐं ज़मीनुनि में ॿोॾ जो सबब बणजंदी आई आहे। इहो ई सबब आहे जो LBOD खाते ज़िले इंतज़ामिया सरकार के खाटी कराइण लाइ अपीलूं कयूं पर को बि तदारुक न थियण करे असां पाण मुरादो पंहिंजी मदद पाण तहत ख़र्च करे सिम नाले जी खाटी कराए रहिया आहियूं। अगर खाटी न कराईंदासीं त बरसातुनि में वॾे नुक़सान खे मुंहुं ॾियणो पवंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।